पेटे अलफ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम खखण लाए सुखना सुता कॾहिं ओसीड़ो आहे खाउड़ियुनि खे पन जो मुंहिंजो क़ाबिल एहतराम मोहतरम हाजी शफी मोहम्मद सचिव साहिब, साईं मोहम्मद सिद्दीक समू साहिब, साईं अली मोहम्मद दाइमू साहिब, साईं मोहम्मद सुमार साहिब, साईं असांजो पुराणो रिटायर्ड उस्ताद मोहम्मद अलफ कुंभार साहिब, साईं काले खान साहिब, साईं अब्दुर्रहमान बजीर, हेॾा मुंहिंजा साम्हूं वेठल उस्ताद साथियो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। असां हाजी शफी मोहम्मद सचिव खे हिते थरपार करे अचण ते भलीकार चऊं था ऐं साईं खे सलाम पेश कयूं था त साईं उस्तादनि जे काज़ लाइ उस्ताद काज़ लाइ हर टाइम ते जदोजहद ऐं पंहिंजे हड़ा वड़ा ख़र्च करे उस्तादनि सां गॾु बीठो आहे। इन लाइ हाजी साहिब खे सलाम पेश कयूं था। हाणे हीअ हाजी साहिब जो हिते जो दौरो अचण जो मक़सदु आहे त 10 फरवरी ते जेका सर्विस स्ट्रक्चर ऐं अपॉइंटमेंट डेट ऑफ अपॉइंटमेंट खां जेका उस्ताद रेगुलर कोन थियनि 2001 खां पोइ जा उन्हनि जे लाइ ख़ासि इहे असांजो मेन एजेंडाऊं आहिनि। ॿियो बि उन में चार्टर ऑफ डिमांड में शयूं शामिल आहिनि, पर इहे 2 अहम शयूं आहिनि। इन्हनि जे करे 10 फरवरी ते कराची प्रेस क्लब जे अॻियां एहतजाज जो हाजी साहिब ऐलान कयो आहे। तव्हां उस्तादनि सभिनी खे चओ था त तव्हां सभई भरपूर शिरकत कंदो त अकेलो हाजी त कुझु बि कोन करे सघंदो। जॾहिं हाजी जा पाण हथ मज़बूत कंदासीं त इनशाला पाण कामयाबु थींदासीं। बाक़ी हाजी साहिब सां अर्ज़ु आहे त सर्विस स्ट्रक्चर जे हवाले सां असां जेका सोशल मीडिया ते शयूं पढ़ूं पिया त हुन में आहे त 17 उन ई माण्हू खे ॾियो जेको MA MAd हुजे। हाजी साहिब प्राइमरी जो माण्हू को बि MA MAd आहे बि कोन। जेकॾहिं इहा सरकार करे थी त बदनीयती थी बदलाए सरकार, छाकाणि इहो सरकार चाहे कोन थी त असांजे प्राइमरी उस्ताद खे 17 मिले, 18 मिले, 19 मिले, 20 मिले। उन ई करे जॾहिं त गज़ेटेड 17 जेका प्रमोशन थीनि था उहो बि BA BEd ते थिए थो ऐं हीअं जेका सोशल मीडिया ते जेके शयूं गर्दिश कनि पियूं उन मुताबिक़ MA MAd प्राइमरी लाइ सरासरी नाइंसाफ़ी हूंदी। उनजे करे जेकॾहिं अहिड़े कंहिं क़िस्म जी का सरगर्मी हुजे त उन ते तव्हां ॾिसो सोशल मीडिया ते जेको शयूं गर्दिश कनि थियूं केतिरी उन जी सदाकत आहे, उनखे तव्हां ॾिसो महिरबानी करे उन्हनि खे BA BEd ते जेको माण्हू हुजे प्राइमरी जो, छाकाणि त प्राइमरी खे MA MAd जूं इंक्रीमेंटूं ई कोन थियूं मिलनि। प्राइमरी के BA ताईं या BEd ताईं इंक्रीमेंट मिलंदियूं आहिनि। उनजे करे जेका बि 17 या उनजो जेको सर्विस स्ट्रक्चर सेकेंडरी साइड जो तरीक़ेकार में आहे, हिकिड़ो त गज़ेटेड में प्रमोशन थियनि था, ॿियो टाइम स्केल में, पर प्राइमरी लाइ बि साॻियो उहो सर्विस स्ट्रक्चर हुजे जेको सेकेंडरी जो आहे। ऐं उन लाइ जेकॾहिं इन ई ते जेकॾहिं का ऑफिसर या को माण्हू बदनीयती सां जेकॾहिं अहिड़ो को प्रोपोज़ल कनि था त महिरबानी करे उहो प्रोपोज़ल कैंसिल कराए BA BEd खां जेको उन्हनि खे 17, 18, 19, 20 ताईं जेको सर्विस सेकेंडरी साइड जो असां वटि हींअर जेकॾहिं MA MAd मुंहिंजे ख्याल में थरपारकर में 10 या 15 माण्हू अहिड़ा हूंदा प्राइमरी साइड जा जेके हूंदा, बाक़ी 7000 माण्हू आहिनि हिते असांजे थरपारकर जी लैन ते। उनमें 5-10 माण्हू 15 माण्हू तव्हांखे MA MAd मिलंदा, बाक़ी कोई तव्हांखे MA MAd कोन मिलंदो। जेकॾहिं अहिड़े कंहिं क़िस्म ते तव्हां जेकॾहिं उन ते सरकार सां वेही जेकॾहिं अहिड़ो को राज़ीपो ॾेखारींदा त असांखे इहो हरगज़ राज़ीपो क़बूल कोन हूंदो। असां चाहींदासीं सेकेंडरी साइड जो जेको तरीक़ेकार सर्विस स्ट्रक्चर जो आहे इहो साॻियो प्राइमरी जे लाइ हुजे, जेको उहो बि 20 ग्रेड ताईं वञणु खपे। ऐं थरपारकर जे उस्तादनि खे अपील कंदुसि त महिरबानी करे 10 फरवरी ते हर उस्ताद पंहिंजो बिस्तरो गॾु खणी अची उते प्रेस क्लब ते वेहे। जेसिताईं असांजा मुतालबा नथा मंझनि तेसिताईं उते प्रेस क्लब ते वेठा रहंदासीं। जेकॾहिं तव्हां गाॾी ॿधी ईंदो 1 कलाक 2 कलाक सिर्फ़ु प्रेस क्लब ते शो करे वापसि ईंदो त मुंहिंजे ख़्याल में अॻे अहिड़ा खोड़ असां एहतजाज कया आहिनि, उहे पोइ एहतजाज नाकारायो आहिनि ऐं असीं उन मक़सदु पंहिंजे में कामयाबु कोन वियो आहे। उनजे करे तव्हां सभिनी खे उन दफ़े जी गुज़ारिश आहे त महिरबानी करे तव्हां पंहिंजा बिस्तरा खणी अची प्रेस क्लब जे अॻियां वियो। जेसिताईं तव्हांजा मुतालबा नथा मंझनि तेसिताईं तव्हां न उथो। तव्हां सभिनी जी महिरबानी। हाणे असांजे उस्ताद बिरादर साईं मोहतरम मुख्तार अहमद सोढो साहब खे गुज़ारिश कंदसि त मुख़्तसरन अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। अस्सलाम वालेकुम। हाजी शफी मोहम्मद सचिव साहब ऐं मोहतरम साईं बादल दल साहब, साईं काले खान ऐं ॿिया मुंहिंजा मोहतरम सीनियर उस्ताद ऐं मुंहिंजा जूनियर उस्ताद, अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते। तूं चओ त पुछां, तूं चओ त लुछां, तूं चओ त पुछां, तूं चओ त लुछां, कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मां न रुॻो। साईं शफी मोहम्मद सचिव साहब 10 तारीख़ जेको 10 फरवरी ते कराची प्रेस क्लब अॻियां उस्तादनि प्राइमरी उस्तादनि
जो गॾियल मसइलो सर्विस स्ट्रक्चर ऐं ॿिया खोड़ मसइला जेके बायोमेट्रिक जे उस्तादनि खे दरबदर कयो वञे थो, या तालका सतह ते जेको उस्तादनि खे STR जे नाले ते हींअर जेके बेज़ाब्तियूं थियूं नौजवान उस्तादनि खे 50-50 किलोमीटर ते परे रखियो वियो, उन्हनि सभिनी लाइ जेको 10 तारीख़ हाजी साहब जेको ऐलान कयो आहे, उन में हाजी साहब जो रुगो ऐलान कयो आहे, उन ऐलान खे मज़बूत असीं उस्ताद कंदासीं। असीं जेकॾहिं उस्ताद ई न निकिरनि त कामयाब असीं कॾहिं बि कोन था कराए सघूं। ऐं विख वधायूं ऐं पंहिंजे उस्तादनि जा मज़बूत करियूं ऐं मसइला हल थी वञनि। महिरबानी सभिनी दोस्तनि। बड़ी मेहरबानी सही। इरादे जिनके पुख्ता हो, नज़र जिनकी खुदा पे हो, इरादे जिनके पुख्ता हो, नज़र जिनकी खुदा पे हो, तलातम खेज़ मौजों से वो घबराया नहीं करते। हाणे आऊं दावत खिताब असांजे मरकज़ी अॻवान जाखोड़ी स्कूल जी हेडमास्टर मुंहिंजे भाउ काले खान वज़ीर जो इंतिहाई बहादुर दिलेर तव्हां सिद्दीक़ समूह साईं अली मोहम्मद रहनू असांजो दोस्त रिटायर आहे सिंधी तइलीम ते तजुर्बा करे सिंधी तइलीम खे तबाह कयो पियो हुजे, उन सभिनी जो हल इहो आहे त असां उन जे लाइ जदोजहद करियूं। गुज़िरियल 4 सालनि में असां जेके मर्कज़ जा उहिदेदार दोस्त चूंडी आया हुआ, उन सिंध जे उस्ताद जे हक़ जे लाइ हिकिड़ो ॾींहुं बि सगार आवाज़ बुलंद न कयो। उहो ख़बर न आहे छो, उहे मसल पसंदि हुआ या मफ़ाद परस्त हुआ या डॼणा हुआ या वेका हुआ। असां उस्ताद 4 सालनि में एतिरो लोड़ियो आहे सिंध जे प्राइमरी उस्तादनि, जेतिरो 70 सालनि में असांखे परेशान न कयो जेतिरो हींअर असीं 4 सालनि में परेशान थियासीं। ख़ैर ॾुखिया सुखिया 4 साल गुज़री विया। हाणे सिंध अंदरि हाई कोर्ट जी हुकुम ते इंडस्ट्री डिपार्टमेंट सभिनि जा उहिदा चट करे छॾिया आहिनि। आउं बि उहिदे ते कोन आहियां त साईं सिद्दीक़ बि हाणे उहिदे ते कोन्हे, केरु बि न आहे। इलेक्शन कमीशन चंद ॾींहंनि में जुड़ी वेंदी इंडस्ट्री डिपार्टमेंट। 2 नाला साईं मेयर साहिब खां, 2 नाला साईं जतोई साहिब खां वठी छॾिया आहिनि, जेको इलेक्शन जो प्रोसेस स्टार्ट आहे। मुंहिंजे ख़्याल में अॼु अहिड़ी का मीटिंग में या सुभाणे मीटिंग रखियल आहे। तेसि ताईं जेसीं इलेक्शन थिए मूं महसूसु कयो हींअर सिंधी उस्ताद जेके पाइप लाइन में मसइला आहिनि, सिंधी उस्तादनि खे जॻाइण लाइ, सिंधी उस्तादनि खे हिमत ॾियण जे लाइ, सिंधी उस्तादनि खे मिनत करण जे लाइ ऐं तक़रीबन सिंध जा काफ़ी ज़िला करे अॼु सिंध जे पाकिस्तान जे सरहदी तलके छाछरे वटि तव्हां बहादुर छाछरे उस्तादनि खे अर्ज़ु करणु आयो आहे त वेठे कुझु कोन्हे थींदो। उनजे लाइ असांखे जदोजहद करणी पवंदी। न को तव्हां खां पैसा था घुरूं, न को तव्हां खां को ॿी शइ डिमांड था करियूं, सिर्फ़ु इहो था चऊं त पंहिंजी इज़त लाइ। हींअर प्राइमरी उस्ताद जी इज़त जो मसइलो आहे, हींअर प्राइमरी उस्ताद जे वकार जो मसइलो आहे, हींअर प्राइमरी उस्ताद जे रोज़गार जो मसइलो आहे। ख़ुदा अचो खणी सुस्ती थी वाहिद सिंध जो प्राइमरी उस्ताद आहे जेको ज़बरदस्त साहिब रोज़ रोज़ हुन ते तजुर्बा थियनि पिया, पर उहो पंहिंजे हक़नि जे उथण ते तयारु न आहे। इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे। सभु तंज़ीमूं पंहिंजा हक़ वठी वयूं, पर असां पंहिंजे घरनि में सुता पिया आहियूं। तव्हांखे यादि हूंदो ऐं जॾहिं थर में ईंदोसि त मूंखे थरपारक जा उस्ताद चवंदा हाजी असांखे सोनो ग्रेड मिलियो पर उहो असांखे खसी वियो, उन लाइ जदोजहद कर। मूं चवंदो आहे तव्हां थरपारक जा उस्ताद भला पंध जा ॾाढा आहियो न, जो पंध असांखे हाणे कोन थींदो। पर तव्हां ॾिठो त माण्हू जा हौसला बुलंद हुजनि, माण्हू पंहिंजे काज़ सां सचो हुजे, पंहिंजे तंज़ीम सां सचो हुजे, पंहिंजे ऐलान सां सचो हुजे, अलाह पाक उन जी मदद कंदो आहे। ऐं वॾी तारीख़ी जदोजहद खां पोइ तव्हां सिंध जे प्राइमरी उस्ताद खे बग़ैर शर्त जे सोनो स्केल मिलियो। बग़ैर शर्त जे 22,000 उस्ताद रेगुलर थिया, छो कया सवे महल पंधु कयो, रातिनि जा उजागा कया, उन खां पोइ इहो तव्हांखे सोनो स्केल मिलियो आहे। ख़ुदा हाणे बि पंहिंजे हक़ जे लाइ जागो। थरपारकर जा जेतिरा उस्ताद ऐं सेक्रेटरी तइलीम
सिंध जे प्राइमरी उस्ताद जे 17 ग्रेड जी सबरी ऐं इनिशियल अपार्टमेंट खां रेगुलर करण जे लाइ जेके 22,000 उस्तादनि फाइनेंस वटि ॿियनि कमनि जे लाइ अयाशी जे लाइ पैसा आहिनि, पर सिंध जो प्राइमरी उस्ताद जे हालतुनि में सिंध में तइलीम ॾेई रहियो आहे, हीउ ख़ुशहाल सिंध आहे जंहिंजी तइलीम खाते जी वॾे मां वॾी बजट सिंध जे सभिनी खातनि खां तइलीम खाते जी आहे। पर न स्कूल में बेंच आहे, न बिल्डिंग आहे, न पीअण जो पाणी आहे, न वॉशरूम आहे। उन जे बावजूद बि सलाम आहे सिंध जे प्राइमरी उस्ताद खे उहो तइलीम खे जारी सारे रखियो अचे। पैसा त खाई वञो था, पर उस्ताद खे घटि कोन ॾिनी आहे। जेस्ट जो तव्हां टाइम स्केल ॾिठा 20 ग्रेड, पोइ प्राइमरी हिकिड़ो ॾो कयो आहे, हुनखे 20 ॾियो न। ऐं इनशाला सिंध जे प्राइमरी उस्ताद खे 20 ग्रेड मिलंदो, पर उन में शर्त इहो आहे, सूबाई वज़ीर तइलीम जेकॾहिं असांजी मीटिंग थी हुई, साईं सरदार साहिब मुंहिंजे कप में बि ऐलान कयो त हाजी साहिब तव्हां त चओ था 17 ग्रेड ऐं सिंध जे प्राइमरी उस्ताद खे इनशाला कंहिंखां चवंदो न आहे वरितो। सिंध में जेके बि तरीक़ो असां हलायूं कॾहिं बि उस्ताद खां चवंदो न आहे वरितो, जिन चंदो वरितो उहे खाई भॼी हलिया। उनजे लाइ हाणे असां सभिनी खे तबलीग करणी हुई, पंहिंजी भेनरूं टीचर, पंहिंजे भाउरनि टीचर खे तव्हां स्कूल में विझो ऐं उनखे दावत ॾियो, अभी नहीं तो कभी नहीं। जेकॾहिं हींअर तव्हां कराचे कॾहिं हींअर तव्हां सोशल मीडिया ॾिसंदा हुओ त सिंध जे सभिनी तहलकनि में ज़िलनि में ॻोठनि में उस्ताद पाण दावत ॿाहिरिनि खुदारा जागो प्राइमरी उस्ताद आहे जेको सुतो पियो आहे, ॿिया सभु हक़ वठी विया। जेकर तव्हां न जाॻिया तव्हांखे पेंशन कोन मिलंदी। जे तव्हां जाॻे पिया त तव्हांजो न को मॉनिटर, न को टीओ, न को डीओ, न को डायरेक्टर, न को ट्रेजरी वारो कुझु न वठी सघंदो। चाहे थो त असांखे प्राइमरी उस्ताद जी एजुकेशन आहे BA BEd ऐं HSC MA MAd, त असां वटि अक्सर हिकिड़ो त असांखे उन जूं इंक्रीमेंटूं कोन थियूं मिलनि, वॾो ज़ुल्म इहो आहे। त इनशाला असां हींअर कंहिंसां बि ऑफिस में वञी ॻाल्हियूं न कंदासीं, का बार्गेनिंग कान थींदी। जंहिंखे बि ॻाल्हाइणो आहे, जंहिंखे बि नोटिफिकेशन ॾियणो आहे, उहो प्रेस कंदो पाण अचे। जेकॾहिं हुकूमत सिंध ॾाढ ऐं जबर खां कमु वरितो त बिलावल भुट्टो साहिबु पंजाब जा उस्ताद या KPK जा उस्ताद एहतिजाज था कनि, उन हक़ में बयान ईंदो आहे त KPK असादा के मसाइला हल करो, पंजाब के असादा के मसाइला हल करो, और ऐं पीपल्स पार्टी जो आला सतही वफ़द उन्हनि वटि हली वेंदो आहे। पर जॾहिं सिंध जा उस्ताद जिन 16 सालनि खां हिनखे वोट ॾिना आहिनि, उस्ताद बि सिंध जा आहिनि, 1.25 लख उस्ताद माना 1.25 लख खाधा आहिनि। जॾहिं असां हमेशह कराचे वेंदा आहियूं त पुलिस लठियूं हणंदी आहे, भुचड़ हणंदी आहे, थाणनि में विझंदी आहे, पोइ वञी मसइला हल कंदा करे। हिन दफ़े जॾहिं सिंधी उस्ताद जे मथां ज़ुल्म थियो, का ॾाढ थी, को जबर थियो, त सिंधी उस्तादनि खे